नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बदअमनी उरूज ते पहुची वई। तेज़ी सां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ रोधनाणी बिरादरी जे अॻवाननि कलंदर बख़्श रोधनाणी, अलाहियार रोधनाणी, रहीम रोधनाणी समेत शहरी अॻवान मोहम्मद अमीन विघियो, अयूब लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में नहटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल चौक वटि शामियाना लॻाए धरणो हणी वेही रहिया। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त शहर तोड़े आसपास को बि रोड महफ़ूज़ नाहे रहियो। चोरियूं, पुरूं, धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि। जोही पुलिस फ़ौरन सां पुट बणियल आहे, जंहिं करे शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हिननि चयो त अॼु सुबुह ॻोठ पनाह रोधनाणी रहवासी अलाह जुड़ियो रोधनाणी खां जोही बान रोड ते हथियार बंदन ट्रैक्टर ट्राली रोक रक़म ऐं मोबाइल फुर करे विया आहिनि, मगर जोही पुलिस इतला बावजूदि हींअर ताईं कख भञी ॿीणो नाहे कयो। हिननि चयो त जेसि ताईं फुर थियल ट्रैक्टर वापसि न थींदो, धरणो जारी रहंदो। ॿिए तरफ़ DSP जोही नूर मोहम्मद सरिहाणी धरणे वारी हंधि पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं, जिते मुज़ाहिरीन चयो त फुर जी वारदात जो इतला SHO जोही खे ॾिनो, मगर हुन हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियो, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। फौरी तौर ते SHO जोही खे हटायो वञे। इन मौक़े ते DSP जोही चयो त SHO जोही जी शिकायत SSP दादू खे कई वई। 3 ॾींहंनि अंदरि फुर थियल ट्रैक्टर ट्राली वापसि कराई वेंदी। ॿिए तरफ़ रोधनाणी बिरादरी जे माण्हुनि चयो त DSP जोही 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। अगरि फुर थियल ट्रैक्टर ट्राली वापसि न थी त ॿिए ॾींहुं वरी धरणो हयो वेंदो।